मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सभ खां अवल गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो त जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए। अॼु पाण हिकिड़े अहिड़े मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिंजो सिधो संओं तइल्लुक़ रियासत जे कुझु इदारनि ऐं पीपल्स पार्टी सां आहे। नेब तरफ़ां पीपल्स पार्टी जी क़यादत ते जेके रेफरेंस दाख़िल कया विया आहिनि, छा उन्हनि जो संओं सिधो सिंध जे अंदरि जेका वसीलनि जी लताड़ आहे या जेको सिंधी माण्हुनि सां जेके थियल जेके कलूर आहिनि, जेके करप्शनूं आहिनि, उन्हनि सां आहे या इन्हनि रेफरेंस जो तइल्लुक़ पीपल्स पार्टी जी क़यादत खे वक़्तन बवक़्तन ब्लैकमेल करे ऐं रियासती इदारा उनखे पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ इस्तेमालु करण ख़ातिर उहे रेफरेंस दाख़िल कया आहिनि। इन ते पाण थोरी नज़र विझंदासीं त आया छा इहे जेके रेफरेंस दाख़िल थियल आहिनि उन्हनि जो तइल्लुक़ आम माण्हुनि सां आहे, अवामी मुफ़ादनि जी जेका अवामी हक़नि जी जेका लताड़ थी आहे, वसीलनि जी जेका लुटमार थी आहे, आया इहे रेफरेंस उन हवाले सां दाख़िल कया विया आहिनि या न। ज़रदारी साहब ते जेको रेफरेंस दाख़िल थियल आहिनि, मिसलन जेके गाॾियूं ॿाहिरां घुरायूं वियूं उन्हनि जो टैक्स अदा न कयो वियो, उन हवाले सां उहे गाॾियूं ज़रदारी साहब जे इस्तेमाल में रहियूं, उन ते हिकिड़ो रेफरेंस दाख़िल कयो वियो। ॿियो पार्क लेन जेका मिल्कियत आहे, प्रॉपर्टी आहे कराची में, उन ते रेफरेंस दाख़िल कयो वियो। अहिड़े हवाले सां मनी लॉन्ड्रिंग जे हवाले सां उन ते रेफरेंस दाख़िल कयो वियो। हाणे इन्हनि रेफरेंसिस जो दाख़िल थियण जो तइल्लुक़ जेको आहे उहो आम माण्हुनि सां नाहे। सिंध जा माण्हू सेंखे ज़दियो पाणी पी रहिया आहिनि। नेब कॾहिं बि उन ते एक्शन न खयों आहे। कॾहिं बि नेब या रियासती इदारा जेके क़ानून लागू कंदड़ इदारा आहिनि, बशमूल अदालतूं, उन्हनि कॾहिं बि इन्हनि नुमाइंदनि खे घुराए इन्हनि खां आॾी पुछा न कई त तव्हां पंहिंजे तक जे माण्हुनि खे सेंखे ज़दा पाणी पीआरे रहिया आहियो, उन्हनि ॾोह कहिड़ो कयो। उन हवाले सां को बि रेफरेंस दाख़िल न थियो। सिंध जे अंदरि मंशात, क्राइम, अगवा बराए तावान, सिंध जा खोड़ सारा ज़िला धाड़ेलनि जूं जेको आहे सो आमाज गांव आहिनि, अॾा आहिनि, हंध आहिनि, उन्हनि जे सरपरस्ती जा इल्ज़ाम बि पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि ते लॻंदा रहिया आहिनि, पर कॾहिं बि रियासती इदारनि उन्हनि पीपल्स पार्टी जे क़यादत खे इन ॾोह में कॾहिं बि न गिरफ़्तार कयो, न केस दाख़िल थी कयो आहे। 460 अरब रुपया जेके सिंध जे ज़मीनुनि जी जेका नीलामी थी आहे, जेका सिंध जे ज़मीनुनि ते जेके धाड़ा लॻा बैरिया टाउन ऐं जेके DH हया आहिनि, उहा एॾी वॾी मिल्कियत जेका सिंध जी बर्बाद थी आहे, कॾहिं बि रियासत जे इदारनि उन लुटमार जे ख़िलाफ़ु को बि रेफरेंस दाख़िल न कयो। सिंध जे माण्हू पीअण जे पाणीअ लाइ सिकंदा रहिया आहिनि। बदीन जा माण्हू, ठठे सिजावल जा माण्हू, पूरी सिंध जा माण्हू एहतिजाज कंदा रहिया, पर कॾहिं बि रियासत जे इदारनि पीपल्स पार्टी जी क़यादत खे पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत न करण ऐं पंहिंजनि माण्हुनि जे ज़मीनुनि जो पाणी बंदि करण जो कॾहिं बि केस दाख़िल न कयो आहे। इन मां साबित थिए थो त रियासत जा इदारा पीपल्स पार्टी हिकु पेज ते रहिया आहिनि। जेकॾहिं नेब खे सिंध जे माण्हुनि जो को उल्को हुजे हा त सॼी सिंध में शहर बणभांग थी विया आहिनि, उते ड्रेनेज बर्बाद थी विया आहिनि, टीओमोस जेके करप्शनूं कयूं आहिनि, कॾहिं बि नेब कामोरनि खे गिरफ़्तार न आहे कयो इन ॾोह में। तव्हां हर शहर में वञो, हर शहर जी किरोड़ार रुपयनि जी जेका हिननि जो पीपल्स पार्टी जो जेको 12 साल इक़्तिदार आहे, अरबाब गुलाम रहीम साहब जो जेको इक़्तिदार आयो, मुशरफ साहब जो जेको इक़्तिदार आयो, उन सॼे इक़्तिदार जी बल्कि पाकिस्तान खां ठहण खां वठी हिन महिल ताईं तव्हां सिंध जे बजटुनि जो काथो लॻायो त हर हिकु शहर जी बजट जेका आहे उहा खरबे रुपया इस्तेमालु थी चुकी आहे, पर कागज़नि में। ब्यूरोक्रेसी सिंध में जेका कामोराशाही आहे उहा बि ओतिरी अमीर आहे जेतिरी सिंध में सियासी इक़्तिदारी क़यादत अमीर आहे। कॾहिं बि नेब जे लाइ मुंहिंजा ख़ुदि टीओमोस दोस्त आहिनि जेके ॿुधाइनि था त असां हर महीने नेब खे मंथली ॾींदा आहियूं। मंथली जेका आहे उहा चूंडियल नुमाइंदा बि वठंदा पीपल्स पार्टी या टीओमोस खां,
उहा मंथली नेब बि वठे थी, उहा मंथली एंटी करप्शन बि वठे थी, ऐं उहा मंथली मुख़्तलिफ़ ॿिया रियासती इदारा जेके आहिनि उन्हनि जा जेके नंढा नंढा हेडक्वाटर आहिनि उन्हनि ताईं उहा मंथली वञे थी। त पोइ सिंध जे शहरनि जो हाल कहिड़ो थियणु खपे? पीपल्स पार्टीअ कॾहिं बि संजीदगीअ सां मंछर ऐं कींझर जो पाणी ज़हरीलो थींदो रहियो, कॾहिं बि पीपल्स पार्टी संजीदगीअ सां सिंध जे माण्हुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ नाहे करे सघी। ख़बर न आहे अलाए छो मुल्क जा जेके रियासती इदारा आहिनि उहे बि जेके आहिनि सो इन एॾे वॾे लुटमार ते ख़ामोश रहिया आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त इहे सभु पाण में भाङे भाई वारा हुजनि। सिंध जे अस्पतालुनि जो जेको हशर आहे, छा ज़रदारी साहिबु, मुराद अली शाह साहिबु तव्हांजे तक जो MNA MPA सेनेटर इन अस्पताल में पंहिंजो इलाजु कराईंदो जंहिंमें तव्हां इलाजु करायो था? जिथे माण्हू न मरे थो न जीए थो, अस्पताल में बि तव्हांखे सुकून नथो मिले, जिथे कूड़ियूं दवाऊं हलनि थियूं, ड्रग इंस्पेक्टर्स ॾिसो, जिन इहे सभु जुज़ आहिनि हिकिड़ा, इहे सिंध हुकूमत में वेठल पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि जा इहे उहे हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा पुर्ज़ा आहिनि, टेस्टर आहिनि, जेके अवाम जे नफ़्स ते टेस्ट रखनि था ऐं पोइ उनजो इलाजु कनि था, ऐं इलाजु वरी उनजो नतीजो उनजो मौत निकिरे थो। एॾी वॾी ख़ामोशी रियासती इदारनि जे तरफ़ां कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त इहे सभु लुटमार में बराबरि जा शरीक हुजनि। न त सिंध जे ज़मीनुनि जो जेको हशर बैरिया टाउन कयो आहे, हाणे उहे पैसा जेके आहिनि, जेके करोड़ा पाउंड जेके हुते लंडन में निकिता 38 अरब रुपया, उहे बि सिंध जा आहिनि, उहे बि कोर्टुनि खे वफ़ाक़ वटि पैसा वञनि पिया, ऐं ही 460 अरब रुपया एॾी वॾी बजट जंहिंसां सिंध जे माण्हुनि जा स्कूल, इदारा, अस्पतालूं ठीकु थी सघनि थियूं, उन्हनि में लुटमार ज़रदारी साहिबु सिधी सही कई आहे। कॾहिं बि रेफरेंस दाख़िल न थिया इहे। सिंध जे ज़मीनुनि जी जेका लुटमार थी आहे उन ते को बि रेफरेंस दाख़िल न थियो आहे। पाण वरी हिकिड़ी नई स्टोरी सां गॾु ईंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो हुस्न अब्बास खे। अल्लाह हाफ़िज़।